लाड़पट्टी के शायर मोहम्मद उर्स ओठे जो बीमारी सबब सरकारी सतह ते इलाज न थियण करे सिंध कल्चरल फोरम पारां प्रेस क्लब ठटे साम्हूं एहतजाज कियो वियो आहे। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है महमूद बंबरो। जी महमूद। जी बिल्कुल, सिंध में शायर अदीब दानिश्वर लेखक जेके आहिनि हिन वक़्तु मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते हो बीमारी के बिस्तरनि ते पियल आहिनि, जेको इंतहाई अज़ाब वारी ज़िंदगी में हो गुज़रनि था। पर अफ़सोस है तो सिंध हुकूमत सिर्फ़ कूड़ा वायदा कंदी आहे ऐं अमली तौर ते को बि कमु नज़र न ईंदो आहे। हिन वक़्तु जेको आहे सिजावल ज़िले सां तालुक़ रखंदड़ मोहम्मद उर्स ओठो जेको आहे बीमारी के बिस्तरे ते पियल आहे, जंहिंजो सरकारी तौर ते इलाज नथो करायो वञे। सिंधी अदबी संगत फोरम पारां प्रेस क्लब ठटे साम्हूं एहतजाज कियो वियो आहे। हिते दोस्त मौजूद आहिनि, असां उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त उहे इन हवाले सां छा था चवनि। मोहम्मद उर्स ओठो लालपट जो जाखोड़ी इंसान है, जैं सॼी ज़िंदगी सिंध के इल्म अदब और तैलीम के हवाले से जाखोड़ियो आहे। सिंधी अदबी संगत जो बुनियादी कारकुन आई, कई दफ़ा मरकज़ी उहदनि रहियो आहे। गुज़िरियल बाद में भी मरकज़ी खजानची हो, तो उन सॼी सिंध में अदबी संगत के मजबूत करण लाइ सिंधी ॿोलीअ जे लाइ तमामु घणा पंध कया आहिनि, तमामु घणो जदोजहद कई है। हिन वक़्तु वो दिमागी बीमारी में मुब्तला है। असांजी सिंध हुकूमत सिर्फ़ दावा करे थी पर अमली कम करण लाइ को बि तयारु न आहे। इन लाइ मुतालबो था कयूं त हिन जो इलाज करायो वञे। अदीब ऐं शाइर पंहिंजे क़ौम जा तर्जुमान हूंदा आहिनि। शाइर उर्स ओठो बि उन्हनि में शुमार थिए थो ऐं हू हींअर बीमारीअ जे बिस्तरे ते पियल आहे। असां सिंध कल्चरल डिपार्टमेंट खां मुतालबा था करियूं त उन जो सरकारी ख़र्च ते इलाज करायो वञे। उहो अदीब आहे जेको पंहिंजे हड़ा वड़ा ऐं दड़े मां हिकिड़ो सुराण नाले सां रिसालो टिमाही कढंदो रहंदो हो ऐं अहिड़े तरीक़े सां हिन पंहिंजी सॼी ज़िंदगी इल्म ऐं अदब लाइ वक़्फ़ु करे छॾी। पर अॼु ॾुख सां चवणो थो पए त हू माण्हू अॼु बिस्तरे ते आहे। असांजी सिंध जी गवर्नमेंट जेका आहे, असांजा जेके मिनिस्टर आहिनि ऐं जेके वास्तेदार आहिनि उनखे विसारियो वेठा आहिनि। असीं अॼोके एहतजाज जे ज़रिए उन्हनि खे अर्ज़ु कंदासीं, निमाणो अर्ज़ु कंदासीं त महिरबानी करे सिंध जे इन्हनि कलम धणीनि खे न विसारियो, जिन सदाईं पंहिंजी धरतीअ जी ऐं इल्म जी अदब जी ख़िदमत कई आहे। बिल्कुल, सिंधी कल्चरल फोरम पारां जेको एहतजाज कियो वियो आहे, मोहम्मद उर्स ओठो जेको सिजावल सां तालुक़ रखे थो, गुरबत सबबु हू पंहिंजो इलाज नथो कराए सघे, जंहिंजे करे हुननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त संदसि इलाज फौरी तौर ते